नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी लॻ ॻोठ वल्लू महर में कुछ हफ़्ता पहिरीं प्यार जो परिणो कंदड़ जोड़े गज़ाला शेख ऐं मोहरम अली शेख खे नारी जे वारसनि ऐं बिरादरी जे वॾेरे मां जान जो ख़तरो आहे, जंहिं जे करे जोड़े दरबदर वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर। हिन हवाले सां पसंदि जो परिणो कंदड़ गज़ाला शेख ऐं मोहरम अली शेख साफ़िन अॻियां धाईंदे चयो त कुछ हफ़्तो पहिरीं असां सादकाबाद जी कोर्ट में प्यार जो परिणो कयो। हाणे असांखे क़त्ल करण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि। इन मौक़े ते नारी गज़ाला शेख जो चवण त मां पंहिंजी मर्ज़ी सां मोहरम अली शेख सां शादी कई है, जंहिं मां हाणे मां ख़ुशि आहियां, पर हाणे मुंहिंजो वालिद शेर मोहम्मद, चाचो मेड़ शेख ऐं वॾेरे बदर शेख, अलबेलो शेख जागण उर्फ जावेद, शहबाज अली नवाज शेख ऐं कलंदर बख्श शेख मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे क़त्ल करणु चाहिनि था, जॾहिं त वॾेरो बदर शेख अलबेलो शेख असांखे क़त्ल करण जो फरमान जारी कयो। हिननि चयो त मुंहिंजे मुड़ुस जे घर ऐं दुकाननि खे बाहियूं ॾेई घरनि में मौजूदु लखें रुपए जो सामान पिणु खणी विया। जोड़े जो वधीक चवण त क़त्ल जो ख़ौफ़ सबबु असां दरबदर वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। इन मौक़े ते पसंदि जी शादी कंदड़ गज़ाला शेख, मोहरम अली शेख चीफ जस्टिस IG सिंध ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई है त क़त्ल जूं कोशिशूं कंदड़नि खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे खेनि तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।